नाज़रीन ख़बर किथां बि थी सघे थी अख़बार हुजे रिसालो हुजे किताब हुजे किथां बि ख़बर थी सघे थी ख़बरनि में हिकिड़ी ख़बर आहे त ख़बर में हुन ख़बर जी का ख़बर ई कान्हे जंहिं ख़बर जे करे ख़बरनि में ख़बर वधी वई हाणे ख़बर जी ख़बर ई कान थी पए त ख़बर केॾां हुई ख़बर किथां आई मुंहिंजे ख़्याल में इहा ख़बर मुंझी पई आहे या पाण ख़बर में मुंझी पिया आहियूं बहरहाल का हिकिड़ी शइ बहरहाल मुंझी पई आहे ईंदे ईंदे सैफल ईंदे ईंदे सैफल तूं ईंदे अची अख़बार पढ़ंदे हाय हाय भला रे बाबा ॿ अखर कोन पढ़ाई जो कड़ी अख़बार पढ़ा हाणे तेसी सैफल अचे तेसी अख़बार खे पियो हसरत सां ॾिसां अची वियो सैफल अची वियो करे थो तुंहिंजी हसरत पूरी पढ़ियो त ॿुधाईंदी अख़बार पर ॻाल्हि ॿुध रिटायर थियण खां पोइ आऊं अधु पघार ते अख़बार पढ़ंदुसि फिलहाल चांहि पाणी ते कम आहे हाँ चङो ठीकु आहे हाणे ॿुध अचे थी ख़बर चङो हिकु तपेदार 500 रुपया रिश्वत वठंदे गिरफ़्तार ॿियो तपेदार ॿीड़ी ढल वठी पलान करे छॾींदुसि रखीसि हाणे अचे थी ॿी ख़बर चङो बोह सां भरियल ट्रक हिकु ट्रैफिक सिपाहीअ मथां चढ़ी वई हा वेचारे नंबर कटाइण लाइ हथ मिलायो हूंदुसि हाणे तुंहिंजी ॿी ख़बर चए टेलीफोन जूं तारूं चोराईंदड़ चोर तारुनि समेत गिरफ़्तार पुलिस जो कामयाब छापो हा शुक्र थियो हिकिड़ो कामयाब छापो त लॻो न त रोज़ मुल्ज़िम मफ़रूर माल बरामद पढ़ंदो हा हाणे त नी थी टी ख़बर चए बसर जो वॾो ज़ख़ीरो कंदड़ वापारी बसर जो अघु किरण सबबु पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो ऐं खेसि चरनि जे अस्पताल में दाख़िल कयो वियो न भाउ हा भाउ एतिरो